वालेकुम। अच्छा, काफ़ी स्टूडेंट्स क्वेश्चन कन पिया सर सीक्वेंस एंड सीरीज़ ते को वीडियो ठाहियो, ठीकु आहे। हाणे थोरो फारिग टाइम हुयो, सोचो तव्हांखे सीक्वेंस सीरीज़ सेखारियां। सीरीज़ छा हूंदी आहे थोरो हिनखे सम्झो। मिसाल था वठूं 1 3 5 7, ठीकु आहे। हिते तव्हांखे चयलु हूंदो हिते छा ईंदो, यानी 1 3 5 7 अची विया, उनखां पोइ छा ईंदो, नेक्स्ट नंबर छा हूंदो, हेठां मुख़्तलिफ़ तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदा। हाणे जॾहिं बि सीक्वेंस एंड सीरीज़ वारो हुजे न, तव्हांखे हमेशह छा करिणो हूंदो आहे, ॿिनि नंबरनि जे विच में डिफरेंस ॻोल्हणो हूंदो आहे। हाणे ॾिसो 1 ऐं 3 जे विच में डिफरेंस आहे 2 जो, यानी ईअं खणी चऊं त असां 1 में छा जोड़ कयूं जो असांजो 3 बीहे, असां चवंदासीं +2, ठीकु आहे। वरी असां हिननि ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस, हाणे बेसिक शइ आहे, इन खां पोइ आस्ते आस्ते ॾुखिया कंदा वेंदासीं। 3 में छा जोड़ कयूं जो 5 बीहे, असां चवंदासीं +2। असां चवंदासीं 5 में छा जोड़ कयूं जो 7 बीहे, चवंदासीं +2। हाणे असां इन मां सम्झी वेंदासीं त इहा सीक्वेंस इहा आहे जो हर नंबर में ॿ जोड़ कयूं था, अॻियो नंबर ठहे थो। ॾिसो 1 में 2 जोड़ कयोसीं 3 ठही वियो, 3 में 2 एड कयोसीं 5 ठही वियो, 5 में 2 एड कंदासीं 7, हाणे 7 में जेकॾहिं 2 एड कंदासीं त नेक्स्ट नंबर अची वेंदो असांजो 9। हाणे ऑप्शन में जेको 9 हूंदो उहो टिक कंदासीं, ठीकु आहे। हाणे इन जो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल हीअं आहे। अच्छा, हाणे मां थोरो दर्जो छो हथ जो ठाहियां थो, इन करे थोरो मूंसां गॾु वेट कजो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं मिसाल हीअं चयलु हुजे, हाणे हीअ सीक्वेंस पूरी कयो, 4 नंबर ॾिनल हूंदा, हिननि चइनि जो पाण में तालुक़ु हूंदो आहे, पहिरें जो ॿिए सां तालुक़ु, ॿिए जो टे सां, टे जो चौथे सां। सिंपल तव्हांखे चवां थो, सोची पिया ते बंदा अॻियां घणे सोचण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु तव्हां छा कंदव, हिननि पहिरें ॿिनि जे विच में डिफरेंस ॾिसंदो, 2 ऐं 4 जे विच में डिफरेंस घणो आहे +2, उहो नंढड़ो करे मथां लिखी छॾंदा कयो। जॾहिं बि पेपर में हुजे न, रफ़ ते ईअं सॉल्व कंदा कयो। हाणे हिननि ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस ॾिसंदो त इहो 3 जो डिफरेंस आहे। 4 में 3 जोड़ कंदासीं 7, हाणे ॾिसो हे 2 जोड़ कयासीं, 7 ठही वियो। हाणे 7 में वरी छा जोड़ कयूं, 11, असां ॾिसंदासीं 4 जो डिफरेंस आहे, 7 ऐं 4 11। हाणे असां इन मां असां सीक्वेंस ते गौर कंदासीं, असां ॾिसंदासीं जेको नंबर आहे न, उन में एड थियण वारो नंबर वधंदो थो वञे। पहिरियों यानी कि हिते 2 एड कयोसीं, हिते 3 जोड़ कयोसीं, हिते 4, त हिते ऑब्वियसली घणा जोड़ कंदासीं 5। 11 ऐं 5 घणो थी वेंदो असांजो 16 थी वेंदो, ठीकु आहे। इन टाइप जा क्वेश्चन्स जेके आहिनि सो अची सघनि था पिया। हाणे मिसाल हिकिड़ी ॿी सीक्वेंस आहे या ॿी सीरीज़ असां ॾिसूं था पिया। ॾिसो, हाणे हिन टाइप जी जेकॾहिं सीरीज़ हूंदी, हाणे असां जीअं मां चयुमि त तव्हां चुप करे पहिरें ॿिनि जे विच में डिफरेंस ॻोल्हियो। 1 ऐं 3 जे विच में डिफरेंस घणो आहे 2 जो, यानी 1 में 2 जोड़ कंदासीं 3 ठही वेंदो। हिननि जे विच में डिफरेंस असां ॾिसंदासीं, इहो 4 जो डिफरेंस आहे, ठीकु आहे। हाणे 3 में 4 जोड़ कंदासीं 7 बीहंदो। हाणे वरी ॾिसंदासीं 7 ऐं 15 में घणनि जो डिफरेंस आहे, 8 जो डिफरेंस आहे। हाणे असां सीक्वेंस ते गौर कंदासीं त जेको मथों वारो नंबर जेको जोड़ थिए थो उहो डबल थो थींदो वञे। यानी असां 1 में 2 जोड़ कयोसीं, हिन में वरी कयोसीं 4, 2 जो डबल, ठीकु आहे। नंबर हेठों साॻियो हूंदो, सिर्फ़ु जेको एड थिए थो नंबर उहो डबल थींदो वेंदो। हाणे हिते 2 जोड़ कयोसीं, हिते 4, हिते 8, त हिते घणो जोड़ कंदासीं 16 जोड़ कंदासीं, ठीकु आहे। 15 ऐं 16 घणो थी वेंदो 31, यानी कि असांजो नेक्स्ट ऑप्शन जेको हिते बीहंदो उहो घणो बीहंदो 31। हाणे इन टाइप जा जेके क्वेश्चन्स हूंदा आहिनि उनखे चइबो आहे सीक्वेंस एंड सीरीज़, ठीकु आहे। हाणे इन जा कुझु प्रैक्टिस क्वेश्चन्स मां तव्हांखे ॾेई सघां थो जेके तव्हां सॉल्व कंदो। अच्छा, हिन में वरी हिकिड़ो ॿियो हूंदो अल्टरनेट सीरीज़, ठीकु आहे। हिन ते 1 बाय 1 तव्हां प्रैक्टिस कंदो, 8 ॾह अहिड़ा सॉल्व कंदो, 8 ॾह अहिड़ा, 8 ॾह अहिड़ा, तव्हांजो बिल्कुलु आसान थी वेंदो। ॿियो हूंदो आहे सीक्वेंस अल्टरनेट सीरीज़। हाणे अल्टरनेट सीरीज़ छा हूंदी आहे। अच्छा, हाणे ॾिसो हिते चवंदा नेक्स्ट छा ठहंदो। हाणे इहा अल्टरनेट सीरीज़ जो मतिलबु हूंदो आहे, अल्टरनेट हूंदो आहे 1 छॾे ॿियो, यानी 2 जो तालुक़ु चैन सां आहे, हिन सां न आहे, अल्टरनेट आहे। यानी ईअं सम्झो 2 सीरीज़ूं हिक ॿिए में मर्ज कयूं अथऊं, ठीकु आहे। चैन जो तालुक़ु वरी कंहिंसां आहे 6 सां, 6 जो तालुक़ु कंहिंसां आहे 8 सां, ऐं हिननि जो वरी पाण में तालुक़ु आहे, ठीकु आहे। हाणे इन करे नेक्स्ट 2 अहिड़ी में अल्टरनेट में नॉर्मली 2 पुछंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसंदो त हिननि में कोई बि रब्त नथो बीहे, हिननि में 1 जो फ़र्क़ु आहे, हिन में 1 जो फ़र्क़ु आहे, हिन में वरी चैन जो फ़र्क़ु आहे, वरी हिन में 2 अञा कट थी वियो। इन मां तव्हां सम्झी वेंदो अल्टरनेट सीरीज़ आहे। हाणे अचो मां 2 सीरीज़ूं अलॻि करे लिखां थो। ॾिसो, हिकिड़ी सीरीज़ आहे 2 4 6 8, ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे ॿी जेका आहे हिते ईंदी। हाणे हे त बिल्कुलु सवलो आहे, 2 जोड़ थींदा था वञनि, 2 ऐं 2 4, हिन में +2 कयोसीं, हिन में बि +2, हिन में बि +2, हिन में बि +2, 2 जोड़ थियनि पिया, त हे थी वियो 4 ऐं 6 8। हाणे हिन में 2 जोड़ कंदासीं छा थी वेंदो 10, इन जो मतिलबु आहे हिते त 10 अची वेंदो। हाणे जेका हीअ सीरीज़ आहे इहा असां लिखूं था 3, ठीकु आहे। हाणे ॾिसो वरी हितां छा लिखंदासीं 8, वरी हितां छा लिखंदासीं 13, ऐं हितां छा लिखंदासीं, इहो असांखे फाइंड करिणो आहे। हाणे इन्हनि में असां डिफरेंस ॾिसंदासीं त हिननि में 5 जो डिफरेंस आहे। हे ॾिसो, हिन में +5 कंदासीं घणो अची वेंदो 8, वरी हिन में प्लस जा 5 कंदासीं घणो अची वेंदो 13। त ऑब्वियसली ॾिसो सभिनि में 5 5 एड थिए थो, त हिन में बि घणो एड थींदो 5 एड थींदो, 13 ऐं 5 घणो थी वेंदो 18 थी वेंदो। त इन जो मतिलबु आहे हिन में थी वेंदो उहो हिते 18 ईंदो, ठीकु आहे। इनखे चइबो आहे अल्टरनेट सीरीज़, यानी 2 सीरीज़ूं मर्ज थियल हूंदियूं आहिनि, पहिरें जो तालुक़ु 3 सां, वरी 5 सां, वरी 7 सां, हिन जो वरी ॿियों चोथों 6 ईअं हूंदो आहे जीअं मां तव्हांखे सम्झायो आहे।
आई होप तव्हांखे